हैदराबाद में अटे जी क़ीमतन में फी किलो 10 रुपया वाध थी वही आहे। अटो फी किलो 140 रुपया थी पियो ऐं 100 किलो जी बोरी 600 रुपया वधी वही आहे। अटे जे अघनि में इज़ाफ़े बावजूद लाॻापियल इदारा ख़ामोश बणियल आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया हैदराबाद में अटे जी क़ीमतन में फी किलो 10 रुपया वाध कई वई आहे। अटो फी किलो 140 रुपया थी पियो ऐं 100 किलो जी बोरी 600 रुपया वधी वई आहे। अटे जे अघनि में इज़ाफ़े बावजूद लाॻापियल इदारा ख़ामोश बणियल आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया हैदराबाद में अटे जी क़ीमतनि में फी किलो 10 रुपया वाध थी वई आहे। अटो फी किलो 140 रुपया थी पियो ऐं 100 किलो जी बोरी 600 रुपया वधी वई आहे। अटे जे अघनि में इज़ाफ़े बावजूद लाॻापियल इदारा ख़ामोश बणियल आहिनि। हैदराबाद में अटे जी क़ीमतनि में फी किलो 10 रुपया वाध थी वई आहे। अटो फी किलो 140 रुपया थी पियो ऐं 100 किलो जी बोरी 600 रुपया वधी वई। अटे जे अघनि में इज़ाफ़े बावजूद लाॻापियल इदारा ख़ामोश बणियल आहिनि। हैदराबाद में अटे जी क़ीमतनि में फी किलो 10 रुपया वाध थी वई आहे। अटो फी किलो 140 रुपया थी पियो ऐं 100 किलो जी बोरी 600 रुपया वधी वई। अटे जे अघनि में इज़ाफ़े बावजूद लाॻापियल इदारा ख़ामोश बणियल आहिनि। हैदराबाद में अटे जी क़ीमतनि में फी किलो 10 रुपया वाध थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ हैदराबाद ज़फ़र हकड़ो खां। जी ज़फ़र हकड़ो आगह जो। जी बिल्कुल, रमज़ान शरीफ़ वेझो वटि साईं हैदराबाद में अटे जे अघनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। अटे जे अघनि में 10 रुपया फी किलो ते वाध कई वई आहे। हैदराबाद जे खुलियल मार्केट में कणक जी क़ीमत मुसलसिल वाध सबबि अटे जूं क़ीमतूं बि वधण लॻियूं आहिनि। अटो कुझु ॾींहं अॻु 130 रुपया फी किलो विकिरो थींदो, पर उहो हाणे 140 रुपया विकिरो थी रहियो आहे। जॾहिं त कणक जी जेका 100 किलो वारी फी बोरी आहे उन ते 600 रुपया वधी विया आहिनि। हैदराबाद जे खुलियल मार्केट में कणक जी 100 किलो वारी बोरी हाणे 11,000 रुपये में विकिरो थी रही आहे। हैदराबाद जे मिलनि में 10 किलो जो अटो जेको आहे उहो 1350 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। जॾहिं त परचून ते जेको दुकान आहिनि, आम दुकान, हुन ते 1400 खां 1440 रुपयनि ताईं जेको आहे 10 किलो वारो थेलो विकिरो थी रहियो आहे। हैदराबाद जी अवाम रमज़ान खां अॻु ई अटे जे क़ीमतुनि में वाध सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻी आहे। अटे जे अघनि में इज़ाफ़े कंट्रोल कंदड़ इदारा आहिनि या ज़िले इंतिज़ामिया आहे या जेके लाॻापियल इदारा आहिनि, उन्हनि जो को बि रद अमल न अची सघियो आहे। न ई कंहिं वापारियुनि खे या जेको अटे जा अघ वधाईंदड़नि ख़िलाफ़ उन खां कार्रवाई कई पई वञे ऐं वापारियुनि जी जेका मनमानी आहे उहा शुरू थी चुकी आहे रमज़ान शरीफ़ जे शुरू थियण खां अॻु ई, जंहिंजे करे शहर सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। जी ठीक है, मेहरबानी अवां जी सफ़र आगाह करण लाइ।